सब का परियां मां भाऊ गुलाम मुर्तजा जो है इरफान अली जुनैद तमाम शुक्रगुजार आहियां ऐं असांजो वकार अली पठान साहब मंसूर अली जन मूंखे दावत ॾिनी ऐं हीअ नात उहा तव्हां जॻहियूं पेश पियो कयां जेको गुलाम नबी मैसर सऊदी अरब में हो ऐं पकड़जी पियो त उहा नात ठाही तव्हांजे साम्हूं आहे नज़र पहिरियों साईं ते सलात सल्लल्लाहु अलैका जा या रसूल अल्लाह वसल्लम अलैका जा हबीब अल्लाह पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे छिनी धार कंदे वो माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिनंदे वो माण्हू छा चवंदा तुझे दरवाज़े दान वठी सुहिणा खाधोसी छा छा न वठी तुझे दरवाज़े दान वठी सुहिणा खाधोसी छा छा न वठी घूरऊं घूर कजल बीणा झोल भरे घूरऊं घूर कजल बीणा झोल भरे हाणे हीअं छिनंदे वो माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिनंदे वो माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे छिनी धार कंदे वो माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिनंदे वो माण्हू छा चवंदा तो बितरता तड़ियो तबी वाहनवा तुझो शान ही शान शाहुनवा तो बितरता तड़ियो तबी वाहनवा तुझो शान ही शान शाहुनवा छो जो धुर खां वठी मूं ते मिहर करे छो जो धुर खां वठी मूं ते मिहर करे हाणे हीअं छिनंदे वो माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिनंदे वो माण्हू छा चवंदा मूंखे मुंहिंजे कसूर जी माफ़ी ॾियो कढी रंजो असां राज़ी थियो मूंखे मुंहिंजे कसूर जी माफ़ी ॾियो कढी रंजो असां राज़ी थियो तुंहिंजी सरंदी पई मुंहिंजी कान सरे तुंहिंजी सरंदी पई मुंहिंजी कान सरे हाणे हीअं छिनंदे वो माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिनंदे वो माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे छिनी धार कंदे वो माण्हू छा चवंदा अल्लाह छिनी धार कंदे वो माण्हू छा चवंदा
सब कंहिंखां सखी दर तुंहिंजो आ मिस्कीन महेसर तुंहिंजो आ सब कंहिंखां सखी दर तुंहिंजो आ मिस्कीन महेसर तुंहिंजो आ पंहिंजो कर त पिरी मुंहिंजो झाऊं ठरे पंहिंजो कर त पिरी मुंहिंजो झाऊं ठरे हाणे हीअ छिन देवो माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअ छिन देवो माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे छिनी धार कंदे वो माण्हू छा चवंदा छिनी धार कंदे वो माण्हू छा चवंदा।